दौलतपुर ڀرسان ڳوٺ مقيم ڏاهري में GRP UCF तंظीम जे تعاون सां मज़हबी अॻवाण صاحبزاده ثناء नقشبندي پاران علائقي जे غريب ऐं बेपहुच माण्हुनि लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई जिथे अमेरिका जे माहिर ڊاڪٽرن ॿارڙن जे स्पेशलिस्ट ڈاڪٽر ايڊن ميڊيڪل فزيشن ڊاڪٽر عبدالمالڪ کټياڻ ڈاڪٽر سجاد گائني ڈاڪٹرياڻين ڈاڪٽر ميڊم ماهر ڈاڪٽر ثناء ڈاڪٽر مهدين कैंप ते आयल मरीज़नि खे चकास कयो जॾहिं त कैंप में समाजी रज़ाकारनि उस्ताद आशिक़ हुसैन ॾाहिरी हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी ज़मीर हुसैन भट्टी अरशद ॾाहिरी ऐं ॿियनि पंहिंजो पाण निभायो कैंप ते आयल माण्हुनि ॿुधायो त हीउ इलाइक़ो सिहत खाते पारां मुकमल नज़रअंदाज़ थियल आहे हिननि चयो त मज़हबी अॻवाण अलाज मौलवी मोहम्मद इदरीस ॾाहिरी जे साहबज़ादनि मेडिकल कैंप लॻाए ग़रीब माण्हुनि खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे जॾहिं त कैंप लॻाईंदड़नि GRP अॻवाण ثناء जान नक्शबंदी चयो त सिंध हिन वक़्तु शदीद बरसात ऐं ॿोॾि सबबु इंतहाई तकलीफ़ मां गुज़री रही आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे असां पंहिंजे वसावर माण्हुनि जूं हयातूं बचाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं. First of all, thank you so much for the warm welcome to Maqim Diary with Parisan, a collaborative, excellent camp with GRP and UCF, UK. As in other locations in Sindh, mostly I've seen acute upper respiratory illnesses, pneumonias, inner ear infections, outer ear infections, many different gastrointestinal, diarrheal illnesses, bloody and non-bloody.